अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अक्सर टेस्टुनि में इन मज़ा क्वेश्चन्स अचनि था, अचो त उहे असां हल करणु सिखूं था। सो पहिरियों नंबर क्वेश्चन जो जेको जवाबु आहे उहो आहे 15। छो त 3 में प्लस थी विया 3 थी वियो 6, 6 में प्लस थी विया 3 थी वियो 9, 9 में प्लस थी विया 3 थी विया 12। त हीउ सिलसिलो ईअं ई हलंदो रहे थो, इन जे करे हिन जो जवाबु ईंदो 15। 21 में प्लस थी विया 3, सो 24 थी विया, ऐं 24 में प्लस थी विया 3 27 थी विया, ऐं 27 में प्लस 3 थींदा, ऐं थी वेंदो 30। त हीउ नंबरनि जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहे थो, त असां इहो ई पैटर्न जेको आहे यूज़ कंदासीं। हिते 12 में प्लस कयोसीं 3 थी विया 15, 15 में प्लस कयोसीं 3 थी विया 18, सो 18 में 3 प्लस कंदासीं, जवाबु ईंदो 21। सो 15 में प्लस थी विया 3 थी वियो 18, 18 में प्लस थी विया 3 थी वियो 21, 21 में प्लस कंदासीं 3 थी वियो 24, 24 में प्लस 3 कंदासीं थी वेंदो 27।